ख़बर शामिल कयूं था मदेजी मां त माहिर कानून एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह हलफ़ खणण खां बाद में पंहिंजे हाउस मदेजी पहुता। मदेजी हाउस से सैयद दुर मोहम्मद शाह जो संदन जे क़रीबी साथियुनि, चाहींदड़नि ऐं शहरियुनि गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो। ॿिए पासे पीपीआ गुआण ऐं पंवर बिरादरी जे मुआज़ज़ अनवर ख़ान पंवर, मुनवर उर्फ़ वॾो मीराणी, कामरेड सुनील कुमार, माजिद मीराणी, ताज मोहम्मद उर्फ़ ताजल शाह मशवाणी, पंवर एताज ज़िले शिकारपुर जो सदर डॉक्टर नियाज़ पंवर, इज़हार शाह मशवाणी, लाला कदीर पठान, फरीद शाह मशवाणी, मोहम्मद उमर जेओ ऐं ॿियनि क़रीबी दोस्तनि हाउस ते पहुची सैयद दुर मोहम्मद शाह के गुलनि जा हार पेश करे मुबारकबाद पेश कई ऐं सैयद दुर मोहम्मद शाह के हलफ़ खणण खां पोइ संदन जे लाइ नेक ख़्वाहिशात ऐं नेक तमन्नाउनि जो इज़हार कयो।